तूं ही आहीं जवाब सजन जे सवाल अॼोकी हिन नंढड़ी पर पुरवकार सरमसी जी 6वीं वरसी मंझि हुनखे यादि करण ते ऐं सिंध यूनाइटेड पार्टी म्यूनिसिपल कमेटी सेमण जी सथ ऐं असांजे वर्कर साथनि असांजे तालके जे अॻुवाणनि सभिनि खे जसुञा असां वटि शुरूआत खां 2 स्कूल ऑफ थॉट्स रहिया ॿ हिकिड़ा नंढड़ा रहिया हिकिड़ो त पंहिंजे जोर में मुकमल नज़रियो आहे ॿियो हिकिड़ो मसनूई नज़रियो आहे जेको गड़ी ख़ुदा बख़्श वारनि वटि आहे ऐं अॼु उते बि जेको आहे तकलीफ़ आहे ऐं पंजाब पिंडी मां जेके असांखे लाश मिलंदा रहिया उनखे उते यादि कयो पियो थो सरकारी पैसे ते ऐं असांजे म्यूनिसिपल कमेटियुनि असांजे वसीलनि जी फुरलुट जेकी कई वई आहे उन्हनि पैसनि मां उन्हनि खे यादि कयो पियो थो वञे पर असीं पंहिंजे ॻोल्हनि मां पंहिंजे क़ौमी नागरिक पंहिंजे क़ौमी अॻुवाणनि खे यादि कयो तारीख़ हमेशह उन्हनि माण्हुनि खे यादि कंदी आहे जेके तारीख़ में पंहिंजो नालो सुठनि अखरनि में ॻणाए वेंदा तंहिंजे करे असीं जंहिं वाट जा पैरोकार आहियूं उहा जनाब GM साहिब जी वाट आहे उहा साईं GM साहिब जी वाट जंहिंखे अवां ऐं असां जीअं सियासी कारकुन आहियूं असांजो कमु आहे रोड मैप जो कमु आहे असांजो रस्तनि जो कमु आहे असां एहतिजाज कंदासीं असां जुलूस कढंदासीं असां तकीर कंदासीं अहिड़े तरीक़े सां तंज़ीमुनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू हूंदा ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ज़िमेवारियूं हुननि जे मथां हूंदियूं जेके असां सां एहतिजाज में नथो हली सघे त हू आइडियोलॉजिकल तौरु पंहिंजा हिकिड़ा नज़रियात खणी अचे असांखे ॾींदो असांखे रोड मैप तयारु करे ॾींदो तव्हांखे हिन क़िस्म सां हलिणो जॻह ते हलिणो आहे तव्हां हिते मुंहिंजो कयो था पोइ असांजी इस्लाही तनक़ीद कयूं पर सरमद सिंधी पंहिंजे सुरीले आवाज़ जे ज़रिए क़ौमी तहरीक खे उहो उत्साह ॾिनो जेको असांजी जदोजहद में ॾिसी ऐं पुख़्तगी सां इहा ॻाल्हि कयां थो ऐं मुकमल संजीदगी सां इहा ॻाल्हि कयां थो त असांजी जदोजहद असांजो कमु असांजो अमल उहो क़ौमी तहरीक खे एतिरो बूस्टअप न ॾेई सघियो एतिरो हुनखे जेतिरो सरमद जे सुरीले आवाज़ जे ज़रिए सिंध जो दर्द सिंध जी सेन ऐं साईं GM साहिब जो फ़िक्र सरमद जे सुरीले आवाज़ में सिंध जे हर ॻोठ ऐं सिंध जे हर वाड़ ऐं हर बस्ती में पातो अहिड़े तरीक़े सां सरमद जो इहो कमु हुयो सरमद पंहिंजे जौहर में पंहिंजी शोबे में पंहिंजो पाण मल्हायो इन जे करे अॼु असीं हुनखे यादि कयूं था ऐं हमेशह हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी वञे अहिड़नि माण्हुनि खे रस्ते तां हटाइण लाइ इस्टेब्लिशमेंट या उन्हनि खे ॿिया के नाला ॾियूं खोड़ सारा नाला आहिनि उहे उन्हनि खे रस्तनि तां हटाइण जी कोशिशि आहे तंहिंजे करे आउं सम्झंदो आहियां त सरमद जो पहिरियों एक्सीडेंट जंहिंमें हू ज़ख़्मी थियो हो उन खां बाद में बि उन पंहिंजी हुन सिंध जी सेन खे न छॾियो उन खां बाद में ॿियो एक्सीडेंट जेको थियो जंहिंमें सरमद वफ़ात करे वियो ऐं अॼु असांजे विच में न आहे इहे ॿई हिकु मुनज़िम साज़िशूं हुयूं सरमद सिंधी खे रस्ते तां हटाइण जूं ऐं सरमद सिंधी जेको आहे सिंधी सेन ॾिनी पए उनखे डिस्टर्ब करण जूं ऐं उनखे राह तां हटाइण तंहिंजे करे जदीद दौर आहे हुननि सरमद खे असांखे जिस्मानी तौर ते असां खां अलॻि करे छॾियो पर सरमद कल्ह असां वटि कैसेटनि जी सूरत में हुनजो आवाज़ असां वटि मौजूदु हुयो उन खां बाद में वरी जीअं जिदत आई त वरी डिस्क जी सूरत में असां वटि मौजूदु हो
ऐं अॼु असां वटि जॾहिं यूट्यूब ऐं फेसबुक आहे त सरमद जो आवाज़ु असां वटि उन्हनि जिदत वारनि पैदावार उदाहरण जे ज़रिए जेको असां मौजूदु आहे। तंहिंजे करे जिन माण्हुनि इहे कोशिशूं कयूं उहे कोशिशूं नाकाम थी वियूं। हाणे इन साॻे रस्ते इन साॻे दग खे असांखे वठी हलणो आहे जेसीं ताईं जहिड़े तरीक़े सां सरमद पंहिंजो कमु कयो अहिड़े तरीक़े सां मुकमल संजीदगी मुकमल ईमानदारी असांखे पंहिंजो कमु करणो पवंदो। उन में आऊं जीअं शुरूआत में शेर पढ़नि था ॻाल्हि सिंध जा तूं ई मुंहिंजो ख्वाब तूं ई आई जवाब सदे जे सुवाल इन जे पोयां हिकिड़ी वसी माना आहे त हींअर जेको दौरु हले पियो थो प्रॉक्सी जो मामिलो हिकु पासे लॻो पियो आहे जेकी हिकिड़ी आलमी क्लाइमेट आहे उहा कहिड़ी पई थी जुड़े बलोचिस्तान जा हालात कहिड़ा लॻा पिया मुल्की हालात कहिड़ा लॻा पिया उहे सभु शयूं असांखे अखि में पंहिंजी उन्हनि ते सोचणो पवंदो ऐं न सिर्फ़ु सोचणो पवंदो असांखे इहा शइ ज़हन नशीन करणी पवंदी। ख़ुदि साईं जीएम साहिब किथे लिखियो आहे उहा जॾहिं मादी में असां जीअं सिंधी सियासत कई आहे ऐं जीअं स्टूडेंट फेडरेशन जो हिसो रहियो आहियां पर आफ़ाक़ी उसूल आहे काइनात उसूल आहे त जॾहिं हालतूं तब्दील थींदियूं आहिनि तॾहिं जदोजहद जा दग ऐं रस्ता तब्दील करणा पवंदा। तंहिंजे करे दोस्तनि खे ख़ासि तौर ते नौजवान दोस्तनि खे इहा गुज़ारिश कबी त हे जेके प्रॉक्सीज़ आहिनि उहे भले असांजे नालनि में ई हुजनि उन्हनि प्रॉक्सीज़ खां महिरबानी करे बचो उन्हनि जे चंबनि में न अचो उन्हनि जे हथां में इस्तेमालु थींदो। ही वक़्तु आहे जेको असांखे जलाल महमूद शाह जी क़यादत में साईं जलाल महमूद शाह सां हिकिड़ो दगो कढी ॾिनो आहे पार्लियामेंटी मोर्चे जो। ही वक़्तु आहे हुन मोर्चे तां मुक़ाबिलो करण तव्हांखे जेकी बि संजीदगी इख्तियार करणी आहे तव्हांखे जेकी बि कुवत वस्फ़ करणी आहे तव्हांखे जेको बि अमल करणो आहे जेतिरी तेज़ी सां करणो आहे उन मोर्चे तां कयो जे मोर्चे तां असां बढ़ूं था पिया। छाकाणि त मूंखे यादि आहे त जॾहिं जीअं सिंधी सियासत कंदा हुआसीं त के वॾे रेट वञणो थींदो हो त पाड़े जे के चङे मुड़ुस खे चवंदो बाबा परे थी वियो कामरेड खे जॻह ॾे कामरेड खे चाह बि मिलंदी हुई आख़िर में कामरेड कीअं चढ़ियो हिन हिसाब सां चवंदो गीदे पंहिंजे पीएस खे या वरी पंहिंजे कमदार खे चवंदो आहे कामरेड पाड़े में कामरेड जो कमु करे सो इन्हनि उहे शयूं उन्हनि शयुनि खां असां निकिरी आया आहियूं हींअर ग्राउंड रियलिटीज़ जेके ज़मीनी हक़ीक़तूं उहे असांखे इन शइ जी इजाज़त ॾियनि। हा ऐं अॼु रिकॉर्ड थियनि पियूं शयूं ऐं रिकॉर्ड ते बि शयूं रखणु चाहियां थो त अॼु बि असां पंहिंजे जोर में आज़ादी पसंदि आहियूं। आज़ादी असांजे सीनर मां केरु कढी नथो सघे। असांखे मारियो वियो असांखे खंभियो वियो असांखे हथकड़ियूं लॻायूं वयूं असां ते टार्चर कयो वियो पर उहो आज़ादी वारो अंसर कॾहिं बि असांजे ज़हन ज़मीर ऐं दिलनि मां कॾहिं बि ख़तमु थियणो न आहे। पर जेको वक़्तु ऐं हालत इजाज़त ॾींदी सियासत उहा कबी इहो ई सियासत जो आफ़ाक़ी ऐं फितरी उसूल आहे इहो ई आलमी उसूल आहे। तंहिंजे करे दोस्त खे गुज़ारिश आहे असां जंहिं मोर्चे था वञूं पिया संजीदगीअ सां मोर्चे था वञूं। वधीक अवां जो टाइम ऐं नथो वठां। सरमद सिंधी जो प्रोग्राम आहे सरमद सिंधी खे असां लुड़कनि ऐं सुलकनि सां भेटा ॾियूं था।